वटो ये छाइन जोर से भला हाने तवा प्लेट खयूं वेठा तवे ते वेठा आयो गालायो न था वटी अथो खाई आयो घर में वटी में भाजी तवे जे त सामान छा के चइबो आ इस्तेमाल करे वरी छडे दीजे खयूं घुमदो न वते सामान छा के समझो था थोरो तवज्जो सा कुरान में अंदर घेरंदो त पो मजो इंदो आज चे तो सामान चेबो छा क्या सामान चेबो आ इन्हीअ के त बाबा तवो वटो छाली चमचो झट इस्तेमाल कई वरी रखी छडी रब से फरमाए दुनिया भी झट इस्तेमाल करण जी शय हमेशा गड रखण जी शय कम कढी छडे दे कि तू हिते वडा वडा बंगला दबदबा लातू वेठो आ होडे जन्नत विसारे छडे ये तो कम कढी जान छड़ा पाखानो भी एकड़ो सामान आ उन में मानू पेशाब पाखानो कंदो आ लैट्रिन में वेंदो आ वो उते 2-3 कलाक रहंदो न गालायो न था आ जो 2-3 कलाक वने त कुल ही भाती गारियों नीदस एड़ो चंद्रो आ निकरदो ही ना भाई एड़ा भी अथो कुछ समझो था न असाने भी एकड़ो छोकरो आ वो वयो न पो खैर ना है समझे अब एड़ा चरिया भी आन हे आदम अलैहिस्सलाम जन्नत में ठयो न अल्लाह सही चुस्त हिन वण के न खा वला तकरबा हाज़िहि शजरा हिन वण जे वेझो न वञ फअकला मिनहा रब से फरमाओ खाधाई वनी वो वण भी पेट में सूर पयुस इमाम ग़ज़ाली लिखियो है पेट में सूर पे पाखाने जो छो जन्नत में पाखानो तो लैट्रिन तो आई कोन उन वण में यो असर हो पेट में वकड़ पयो चे पाखानो अल्लाह से फरमा पाखानो तो हिते कोने एह बेतू लही वणो हेठ अब काडे वणो होने जमीन ते अचो जमीन ते जो आयो तो हिते हे पाखाने जी जाय आ हाने पाखाने जी जाय ते तू घेरे तो बस जान छुटी तू भी उन चंद्रे छोरे वांगुर थी वे घेरियो त जान छुटी ब्या वेठा रड़ियूं करन हे ते तो न हे भी मोजो मां हिते वेठो आ हाने असां तवा इए कयो आ कम रब साईं न मताव जे लफ्ज मां समझाए तो त या इस्तेमाल जी शय इस्तेमाल करे छडे दे न दिल रखण जी शय दुनिया पर हे अल्लामा इस्माई चे तो दिल मुतमइन न थी मताव लफ्ज जी माना सामान कन था पर माखे या भी गाल समझ में न आई जो अरबी जो माहिरो दिसा त अरब यो इस्तेमाल काथे कंदा हन मता एक यो लफ्ज बियो रकीम जो लफ्ज कुरान में आहे सूरत काफ में त 6 छोकरा ब्या हा एकड़ो रकीम हुन आ रकीम माना गार या रकीम जी माना कुतो यो भी समझ में अल्लामा इस्माइल के ना है वरी त्रियों लफ्ज इयो आ जेको अज पढ़ियो आ तबारक जी छा माना है बाबरकत अल्लाह जी जात बरकत जी माना छा है यो समझ में ना है पो एकड़ो डी वना पियो अरबन में घुमा पियो त ये लफ्ज बुधा काथे था इस्तेमाल कन पांजी बोली में लफ्ज सिखबा इन बोली गालायण वारन खां बोली में उए काथे गालायन था लफ्ज पो अल्लाह से रहनुमाई कई मांजी हेकड़ी छोकरी अरबन जी खीमा हुंदा ये अरब हुआ खाना बदोश छा माना खाना बदोश जी माना खबर थे खाना माना घर दोष माना कुल्हा पारसी लफ्जा माना उन्हन के पांजो घर कुल्हन ते साणो हुंदो हो जाथे बरसात वसी ओडे माल काहे वरी खीमो हणी उते वेही रहा वरी खीमो पटे वरी कुल्हन ते खयूं वरी बी जाए
माना घर उन्हनि खे कुलनि ते हूंदा। ॻाल्हि सम्झो था न? ये खाना बदोश अज भी बलोचिस्तान में हिकड़ी कौम आहे जेका मालमंद कौम आहे। घर कुल्हे ते थन, अला त्योहार वरी चढ़िया ट्रक ते, वरी बे मुल्क में माल खायूं हलिया विया। घर तड़ इं मकाम कोने। त हजरत अल्लामा इस्माई तो चवे मां हिकड़े गोठ में वयुस, उहे खाना बदोश उठन ते माल खणी लाथऊं। उन जी छोकरी जी मां मानी पचाई, तवे ते पोची हैं। तवे जी एकड़ो कपड़ो ठाहींदियूं न मायूं, उन सां तवो उगंदियूं आहिनि। उनखे साफ़ो भी चओ, पोची चओ, जो कुछ चओ, सिंधीअ में अलाए छा चओ, तव्हां छा चवंदा? साफ़ करण वारो उनखे छा चवंदा? पोची। हा न, सिंधीअ में त पोची चवंदा आहिनि। हर एक सिंधीअ में भी त खोड़ माण्हू सिंधी न, होॾों जी असांजी थोड़ी सिंधी बी, तव्हांजी बी, होॾों वारी शिकारपुर वारनि जी सिंधी बी, वरी ओ होॾे हिकिड़ो चए पियो हैदराबाद जे पासे रे वियासीं टंडो जाम ॾे। मां चयो रस्तो फिलाणो ॻोठ काथे आहे? चई हितां सिधो वञ, हुतां छणी पहुचाई। अबा छणी वरी इहो कहिड़ी भला ॾसे? हा छणी पहुचाई माना लड़ी वेजाई। हाँ लड़ी के वो छणी पियो चवे। ये बोलियूं मुख़्तलिफ़ न, असां मां कयूं हो आऊं कन, असां कयूं हो असीं कन। शिकारपुर वारा वरी नी नी, वरी मच्छी के मच्छी। कारी मोहम्मद अली साहब वॾो बुजुर्ग कारी हो। कारी मोहम्मद अली शिकारपुर वारो, शिकारपुर जो हो न, बुजुर्ग कारी आहे, वॾो अल्लाह वारो कारी आहे, बेहतरीन। सॼे सिंध में इन जे कुरान शरीफ जा शागिर्द घुमनि था। हे गोटकीअ में भी यो अमीरदीन साहब, कारी अमीरदीन, अल्लाह इन्हनि जे कब्रनि खे जन्नत जो बाग बनाए, इन्हनि कुरान जी ख़िदमत कई। लफ़्ज़ सुठा सेखारियऊं कुरान शरीफ जा। यो कारी मोहम्मद अली साहब वॾो बुजुर्ग माण्हू हो। उलमा जो टोलो वेठो हो हिते। हिकिड़ी जाइ ते मानी पिया खायूं, मां भी हुजां, उहे मानी पिया खायूं त हिकिड़े शागिर्द कारी साहब खे चयो साईं मच्छी छिके ॾियां। ये छोरा मच्छी छिले करे ॾे मांखे मच्छी। मां चयो साईं हेॾो वॾो कारी आहे सिंधी जो त मोहकारो करे। असांजे शिकारपुर जी मच्छी, मां चयो इहो त मशहूर पाक आहे शिकारपुरनि जे लाइ। असां मच्छीअ जे पुछ खे वतई त शपको ॾेई छॾाए वई। मच्छीअ जे पुछ खे वतई त शपको ॾेई छॾाए वई। सॼी ॿोली, अब ये ॿोलियुनि जा ढंग आहिनि, ये ग़लत ना है, पर उन्हनि जो लहजो आहे, ॿोलियुनि जो लहजो आहे। त ॿोली सिखबी आहे उन्हनि माण्हुनि खां। मानी जे मथां पोची, उहा माई तवे खां उगी कारी पोची सणबी रखी वई। पाण वई कंहिं माल जे कॾ छोकिरीअ खे विहारे वई। जबल तां हिकिड़ो कुतो जो लथो त ॿियो कुझु हथ न आयुसि, उन पोचीअ खे चक विझी, उहा सणबी हूंदी आहे न, उहो खणी हली। त छोरी पंहिंजे माउ खे पई ॿुधाए अरबीअ में, अम्मा या उमी जा रकी ज़हबल मता व तबारकल जबल। टेई लफ़्ज़ मांखे हिकिड़ी छोकिरी सेखारे। कॾहिं कॾहिं चवंदा आहिनि ॻाल्हो ॻाल्हि करे त सियाणो वीचार करे। तव्हां भी ॻाल्हि ॿुधो त सही, चरे जी बि त ॻाल्हाए था तो मतां को कम जो लफ़्ज़ मिली वञे। छोरी ॻाल्हायो, जा रकीम, आयो कुतो, माना रकीम चए पई कुते खे। जा रकीम ज़हबल मता, खणी वियो कारो पोचीअ वारो कपिड़ो। व तबारकल जबल, तबारक माना बुलंद थी वियो जबल जे मथां। टिनी लफ़्ज़नि जी माना मूंखे सम्झ में आई। हाणे क़ुरान खे ॾिसां पियो त अल्लाह कमाल पियो नज़र अचे।
कुल मता दुनिया कलील। हाने समझ में पियो अचे त रब सजी दुनिया के तवे जी कारी पोची पियो चवे। जेको तो जो असली वतन आ वो विसरी वही। आदम जो असली वतन था हुब्बुल वतन मिनल ईमान। वतन जी मोहब्बत ईमान आहे। वतन जी मोहब्बत वो वतन है तो रो है पने आके लवारो जेवे दवारिया वारो है मीरबारन जो गोठ न वतन असा मोमिनन जो जोर सा उन जी मोहब्बत ईमान आ। हुब्बुल वतन मिनल ईमान। हुजूर फरमायो उन जन्नत जी मोहब्बत ईमान थी। इन्हीअ जी मोहब्बत प्यार में अमल कर नफ्स के दबाईंदो रहो त हे थोड़ियूं शयूं आहिन। हे तवे जी कारी पोची आ छॾ इन्हीअ खे उन असली शयन के हासिल करण जे लाइ दौड़ लगा। सारिऊ इला मगफिरतिम व जन्नत। रब फरमाओ जन्नत ऐं माफ़ीअ ॾे दौड़ लगायो तकड़ कयो। तबारक जी माना बुलंद हाणे माना थींदी बुलंद शान वारो आहे वो अल्लाह। एडो बुलंद आहे उन जो शान जो न ज़ात में उन जहिड़ो कोई न सिफ़ात में उन जहिड़ो कोई न उन जे कमन में कोई उन जहिड़ो वो सब खां मथे ई मथे। ये मैं मुख्तसर समझा। तबारक में ब्या भी भाषा है। बरिकल बईर जानवर शहर हणंदो आहे न शहर घोड़े की खबर है वो वेही रहे न वो कुटे कुटे पिए से न उठ। बरिकल बईर उठ गऊं शहर हणंदी आहे। इन खे बरक चवंदा आहिनि। बरका बरका जी माना ॼमी बीठो त चए थो हिते तबारक जी माना थींदी जंहिंजो शान हमेशा हिक जहिड़ो आहे। जीअं जानवर हिक जाइ ते वेठो आहे हेॾे होॾे न उथंदो। फरमाओ ईअं रब जो शान भी उते ई बीठो आहे। जीअं हुयो तीअं आहे तीअं रहंदो। माण्हू दाह ॾींदा आहिनि साईं घर में बरकत न। घर में बरकत कीअं थींदी? पैसा थोरा कमाए थो दुआ घुरी से त हमरा खे रिज़्क जो दरवाज़ो खुली वियो ॿियो पासे ॾों बि माल आयो। हाणे एतिरा पैसा थियसि जो ख़र्च त पंहिंजी जाइ ते ॿ रुपया बची बि बरकत जो हिकिड़ो तरीक़ो इहो ॻाल्हि सम्झो थोरी क़ुरान शरीफ़ जी। ॿियो बरकत जो तरीक़ो आहे त माल वधियो न पर ख़र्च घटियो। माल आमदनी वधी न पगार ओतिरी हुई जेका अॻ में मिलंदी पर अॻे बीमारियूं घणियूं। छोरो बीमार छोकिरी बीमार ज़ाल बीमार पाण खे लोॾो वो ये बीमारियों वगैरह ये खर्चा जो ढरा थे त ॿ रुपया बची पैसा हाणे चवंदो त बरकत थी। माल केर वधाए तू समझे तो रिज़्क ज़मीन खां मिलंदो आहे। व फिस्समाइ रिज़्कुकुम व मा तुअदून। कुरान में चई त तव्हांजो रिज़्क मां आसमाननि ते रखियो आहे। ओ साधव तूं हेठि थो ॻोल्हे रिज़्क त मथे रखियो आहे। ओॾे दरवाज़ो खड़काईंदे त हेठि बि खुलंदई।
वो बंदा तो भली खड़काइंदो। अब गाल समझो था ना। तो अल्लाह तो चे तो रिज़्क़ मथे आ, बरकत वारो उहो आ। इन जे करे चे तो तबारकल्लज़ी, बाबरकता वो रब, रिज़्क़ जूं बरकतूं, माल जूं बरकतूं, सेहत जूं बरकतूं, नेकीअ जूं बरकतूं, सभनी शयन में बरकतूं ई बरकतूं विझण वारी ज़ात रब्बे ज़ुल जलाल जी आ। यो अकीदो रख त ॿियो कोई ना है। पीर फ़कीर बिगड़ी कोन बणाईंदा, बिगड़ी बनाइण वारो ज़ोर सां। पीर फ़कीर पंहिंजी बिगड़ी नथा बनाइनि त ॿिए जी छा बणाईंदा। रब साईं फरमायो बाबरकता उहा ज़ात जंहिं बरकत वारो नज़लल फुरकान, हे बरकत वारो फुरकान लाथो उन बरकत वारे रब। इशारो कहीं त हिन कुरान में बरकत आ। अगे इंदड़ फ़कीर सॼो ॾींहुं कुरान पढ़दा, हाणे सॼो ॾींहुं ॿार कोन था। अगे इंदड़ फ़कीर ज़ोर सां ज़ोर सां ज़ोर सां हाणे भी कुरान पढ़न। रिज़्क़ घर वेठे मिलंदो हो, नीरा कपड़ा सावा कपड़ा पातियूं घर में कुरान वेठा पढ़ंदा। 8-8 सिपारा 7-7 सिपारा। रब साईं माण्हुनि खे चवंदो वञी कुरान पढ़ण वारे ॾे रिज़्क़ पहुचाए। ॻाल्हि सम्झो था अलाए। हा कुरान में अहिड़ी बरकत आहे। असांखे वालिद साहब जो सभु वज़ीफ़ा बंदि करे कुरान जी तिलावत घणी कयो, रिज़्क़ ई रिज़्क़ मिलंदो। परेशानीअ जी ॻाल्हि ई कोन्हे। अब कुरान जॾहिं भी मुश्किल अचे त छा पढ़ंदव, ज़ोर सां बस खोले कुरान। अल्लाह त्वार हिकु सिपारो, ॿियो सिपारो, टियों सिपारो वञ पढ़ंदो, पाणे ॾिस त कीअं अल्लाह साईं खे रहम ईंदो त जेको मुंहिंजे कुरान में मशगूल आहे, हदीस में साफ़ लफ़्ज़नि में आहे, जेको मुंहिंजे ज़िक्र में मशगूल आहे, इन खे बग़ैर सुवाल जे सभु कुझु ॾींदुसि। तबारकल्लज़ी नज़्ज़लल फुरकान, बाबरकता रब जो नालो जंहिं लाथो। लाथो जी माना हे मथे हुयो, मथों खां। नज़ल जी माना इहा ॻाल्हि सम्झो थोरी। नज़ल जी माना मथों खां हेठि लहण, मथों खां हेठि लहण। हाणे हिते भी थोरो ॿियो मसइलो सम्झो। यूसुफ अलैहिस्सलाम खे मथों खां खूह में तरे में सटियो। कंहिं सटियो? चवंदो आहे मुंहिंजी बिरादरी रब चवे बिरादरी खां मार जो ॾियारिया को काॾे वेंदे। माण्हू चवंदो आहे मुंहिंजी बिरादरी अॻ में आहे। अड़े तुंहिंजी अॻ में अलाह जे हुक्म खे रख। बिरादरी सिरादरी पोइ वेड़े रखंदासीं, ॾिसंदासीं। पहिरियों हुक्म रब जो पूरो कबो, पोइ बिरादरी। ॻाल्हि सम्झो। बिरादरीअ खां बि अलाह से मार ॾियारींदो आहे न। यूसुफ खे कंहिं मार ॾिनी, ऐं छा में सटियऊं? खूह में सटिया आयसि। 12 घुमदा वता। हेॾो हिकिड़ो काफ़िलो आयो, उन्हनि खे पाणीअ जी ज़रूरत हुई। तव्हां किसो ॿुधो आहे, मां मतिलबु ॿियो कढां थो, सम्झे? किसो ॿुधो आहे तव्हां? मथों आया, उन्हनि डोल मथों सटियो। काथों सटियो? हेठों मथों। ज़ोर सां ज़ोर सां। इहो आहे नज़ल जी माना। नज़ल जी माना मथों खां हेठि अचे। मथों खां हेठि डोल आयो। यूसुफ अलैहिस्सलाम ॾिठो त जन ड्रभनि सां मां चिंबड़ियो पियो आहे, जन सिरनि पथरनि सां मां चिंबड़ियो पियो आहे। उहे त हेठों जा आहिनि, इहे मथे न वेंदा। इहे मथे। हाणे मथों खां आयो आहे इहो डोल, इहो रसो डोल काथों आयो आहे? मथों आयो आहे। इहो आयो बि मथों आहे त वेंदो बि।
लिखे तो त हे जहान सजो जैमें तू असां आयूं यो खूह जो तरो आ इन जे मथों मथों जन्नतूं हिन मथे जन्नतूं हिन आसमानन का मथे मथों का असां हेठ लही आया हूं असां पहिरियों जन्नत में असे आदम सां गॾु उन जी पुठीअ में पिया वो हेठ लथो खूह में लही आयासीं हाणे खूह में हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम मथों कुछ न आयो हो त ड्रभन सां चिंबड़ियल हो पत्थरन सां चिंबड़ियो पाण खे झलियूं वेठो जॾहिं मथी शइ लथी त ड्रभन खे छॾे छा खे वधाई उन डोल खे जेको मथों आयो उन रसे खे रब साईं हू बहू ईअं ई थो फरमाए वातसिमू बिहब्लिल्लाहि जमीआ फरमाओ हे कुरान रब जो रसो थवे मथों खां तवां दे मोकिलियो थम मथों खां आयो आ तू वरी हितों जी शैन खे चिंबड़ियो पियो आ खूह में हमरा किरियो पियो हुजे मथियों रसे खे नथो वठे ड्रभन खे चिंबड़ियो पियो आ उतों जे ड्रभन खे पत्थरन के भितरन सिरन के चिंबड़ियो पियो आ इहो निकरंदो जोर सां ॻाल्हायो न निकरंदो न भली सॼी उमिरि पियो हुजे ते बर्बाद थींदो ॿार न निकरंदो ॿार तॾहिं निकरंदो जॾहिं उन मथी आयल शइ खे रब साईं फरमाओ सभु इन रसे खे चिंबड़ो हे मथों मोकिलियो थमां हिन खे पकड़ींदो हिन ते अमल कंदो हे मथे खजंदो त तवां भी हिन सां गॾु जन्नत पहुचंदो पर तू दुकान सां चिंबड़ियो पियो ज़मीन सां मशीन सां ये त ड्रब हिन ये हितां जा जोर सां वो ड्रबन सां चिंबड़ियल मथे कीअं वेंदो इन करे चई वातसिमू बिहब्लिल्लाहि जमीआ फरमाऊं मथों खां लाथो थमाऊं हे फुरकान इते कुरान के चए तो फुरकान कुरान जी माना है जेको घणो पढ़जे कुरान कर अखवतला आजे कर इकरा पढ़ हिन के पढ़ो भी घणो हिन जी तिलावत भी घणी कयो हिन जी तिलावत भी रब भी फरमाई रसूल भी फरमाई अबू बकर भी फरमाई उमर सोने भी कुरान बुधी मुसलमान थियो कुरान पढ़ंदे पढ़ंदे शहादत जो जाम पीतो हजरत उस्मान हिन कुरान के एतरो पढ़ंदो हो जो रात में कुरान जो खत्मो पूरो करे छदे अली साईं चवंदो आ कुरान जो माहिर दिसणो हुजे त मां अलीअ खे ॾिसो मां अलीअ कुरान के वधीक जाणिया थो केड़ी आयत सफर में लथी केड़ी आयत हज़र में लथी केड़ी आयत रसूल घर में हाथ लथी केड़ी आयत सोना जंग में हाल थी केड़ी आयत दुश्मनन सां वेठा हाल थी केड़ी आयत दोस्तन सां कचहरीअ में हार थी मां अलीअ के हर आयत जे लहण जो टाइम भी ऐं वक्त भी मालूम है उन जी यारी भी कुरान जो नालो आए पढ़ो कुरान लफ्ज जी माना या है घणो पढ़ो ऐं फुरकान जी माना है फर्क ॾेखारण वारो अब गलत सही में फर्क तव्हां खे कीअं कुरान जो तर्जुमो पढ़ंदे न त चवंदे हो मौलवी हे मौलवी ॻाल्हि साॻी रलती छोरे जी ज़बान ते चढ़ी वियो फतू काना लानती बटे डंडियूं हयईं त पीउ खे वठी आयो अबा उस्ताद मोकिलियो आहे पीउ जो से मुंहिंजे छोरे खे तव्हां छोकिरो ॾिसे अबा गारियूं ॾींदो आहे ॾिसे गारियूं कीअं ॾींदो आहे चले वे छोरा अबे जे पंहिंजे जे साम्हूं पढ़ क़ुरान फतकुन नार रलती
त छोरे जो फतू काना लानती उस्ताद चयो पीअ खे अबाद चरिया ॿुधई हे हाणे ॿुधई गार केॾी ॾिनई मांखे त वरी उहो बि अवामी चूत हो पी हथ ॿधी चए पियो पढ़ो ॿई हिकु जहिड़ो अथई सोचे त ख़बर पवे सोचणो ॿोचणो न आहे छड़ो सुर मिलाइणु ॻाल्हि सम्झो था अलाए इहो मुसीबत थी वई आहे असांखे त हे सुर मिलाए फुरक़ान तॾहिं थींदो नज़ल अल फुरक़ान अला अब्दिही लाथो थस उन रब मथे तव्हां ॾांहुं हे मथां खां क़ुरान फ़र्क़ ॿुधाइण जे लाइ ही हलाल आहे ही हराम आहे एक कोरोना काॾों आई ईरान खां ईरान वारनि छा खाधा चमड़ा अबा ये चमड़ा खाता हूँ चमड़ा खाता हूँ इन खां या बीमारी को मानन का मानन में हल्दी आई वो दुनिया के बकोड़े वही अल्लाह सही कुरान में फरमाओ तवा के तमा नबी एड़ो दिनो जेको तवा के फर्क बुधाए पियो युहिल्लु लकुमुत तय्यिबात व युहर्रिमु अलैकुमुल खबाइस एड़ो नबी दिनुम जै तवा के खबीस गंदियूं शयूं उन खां बचायो सुठियूं शयूं तवा के खारायूं तवा कुरान ऐं रसूल जो दामन वठो त इनी बुराइन गंदगिन खां बचाए तवा के जन्नत जो वारिस ये ॿई शयूं बणाए जहां नजर नहीं पड़ी वहां है रात आज तक जाते नबी साईं जी नजर न पहुती आजा जाते नबी साईं जो है कुरान अञा न पहुतो आ उते अज ताईं रात ऐं अंधारी लगी पई आ जहां नजर नहीं पड़ी वहां है रात आज तक वहीं वहीं सहर हुई जहां जहां गुजर गया जाते जाते हिन जी रोशनी इंदी वई उते हलाल ऐं हराम जो फर्क हे फुरकान ॾेखारींदो रहियो त ही खाओ ही न खा हिन सां शादी कर हिन सां न कर हे जायज़ हे नाजायज़ हे हक़ हे नाहक़ सब कुछ जो फर्क ॾेखारण वारो चो ही कुरान आहे जेको लाथाई पंहिंजे बाने ते अब्दी ही बुधाइणो हो सुबहानल्लज़ी असरा बिअब्दिही हिते भी चई तबारकल्लज़ी नज़्ज़लल फुरक़ान अला अब्दिही फ़अौहा इला अब्दिही मा औहा अब्दिही चाहे चए तो हिक इबाद हिन ॿिया अबीद हिन टियों अब्दा चौथों अब्दुहू आ इन्हीअ में वॾो फ़र्क़ आहे वॾे इल्म जो मक़ाम आहे जेको सोहणे रसूल खे मिलियो अब्दुहू सां पढ़ंदा आहियो न त यादि में अशहदु पढ़ो त ईमान ताज़ो कयो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्न मुहम्मदन अब्दु हुई वो मकाम जंहिंजे करे मेराज मिलियो अब्दु हुई वो मकाम है जेको हजरत ईसा आखिर में माण्हुनि खे सॼे काइनात जे माण्हुनि आदम खां वठी आखिरी माण्हूअ खे ॿुधाईंदो इज़हबू इला मुहम्मदिन अब्दुहू युकालु लहू यग़फिरुल्लाहु लक मा तक़द्दम मिन ज़म्बिक व मा तअख़र वञो उन अब्दुहू ॾांहुं
जंहिंजो नालो मोहम्मद आ ऐं जंहिंजे लाइ चयल आ त तुंहिंजो सभु कुझु माफ़ थियल आ। अॼु कोई न ॻाल्हाईंदो, उहो ॻाल्हाईंदो। यो अब्दुहू जो इशारो उते आ, अब्दुहू जो इशारो वहीअ में आ, अब्दुहू जो इशारो हिन कुरान में आ, अब्दुहू जो इशारो चैलेंज में आ, अब्दुहू जो इशारो मेराज में आ। यो अब्दुहू कॾहिं तव्हांखे मां सम्झाईंदुसि। मौलवी अची विया आहिनि हाणे घणा, वेंदा कावड़ जी त मौलवी कुल इल्म तो वटा खजण। असां बि वॾा वॾा आलिम वेठा आहियूं अल्हम्दुलिल्लाह। हर गुलेरा रंग बूए दीगरस, हर गुल जी खुशबू पंहिंजी आहे। न सब माण्हू सुहिणा, न सब पखी हंज, कंहिं कंहिं माण्हू मंझ अचे बूए बहार जी। रब्बना तक़ब्बल मिन्ना। अब वरी सवाल त